अस्सलाम वालेकुम। मां आहियां तव्हांजो आबिद रज़ा ऐं अॼु असां जेको आहे सो क्लास पढ़ंदासीं इस्लामियात में हिकु नंढो टॉपिक आहे जेको आहे जंग बदर। जेके इस्लामी लिहाज़ सां जेके जंगूं आहिनि उन्हनि मां असां हिकिड़ी जंग खे अॼु डिस्कस कंदासीं इंशाअल्लाह। पोइ जेको आहे सो नंबर वाइज़ असां ॿियुनि जंगुनि खे बि डिस्कस करे वठंदासीं। त अॼु जो जेको असांजो टॉपिक आहे उन में असां पढ़ंदासीं जंग बदर। जंग बदर हीअ हिकिड़ी जंग लॻी हुई काफ़रनि ऐं मुस्लमाननि जे विच में। हिन जंग में माण्हू घणा हुया, हिन जंग में जेको आहे सो मुस्लमान घणा हुया ऐं काफ़र घणा हुया ऐं मुस्लमाननि वटि जेके से सामान कहिड़ा कहिड़ा हुया ऐं कीअं जंग लॻी। इंशाअल्लाह असां हिन जंग बदर जो को बि अहिड़ो सुवालु न छॾींदासीं जेको तव्हां खां हलियो वञे, जेको तव्हांखे न अचे या तव्हांखे जेको आहे सो ओॾी महिल फील थिए त असांखे हिन शइ जी ख़बर कोन्हे। इंशाअल्लाह हर लिहाज़ सां मां हिन टॉपिक खे कंप्लीट कंदुसि ऐं शुरू कईंदा असां। त सभ खां पहिरियों अचे थो जंग बदर लाज़मी ॻाल्हि आहे कंहिं ॾींहं ते लॻी हूंदी। त इन जो ॾींहुं कहिड़ो हुयो? इब्तिदा जेका आहे उन जंग जी इहा असांजी जेको आहे सो 2 हिजरी में लॻी। 2 हिजरी में असांजी जंग बदर लॻी ऐं इन जो नालो जेको आहे सो जंग बदर आहे। बदर छा आहे? बदर असल में हिकु मैदान आहे। बदर जेको आहे उहो मैदान त आहे, पर मैदान उहो तक़रीबन 93 किलोमीटर मदीने खां जेको आहे सो परे आहे। 93 किलोमीटर मदीने खां परे आहे। यादि रखिजो, मदीने खां 93 किलोमीटर जंग जेके असां लॻी हुई। 93 किलोमीटर। हाणे असां अचूं था तारीख़ कॾहिं लॻी हुई। लाज़मी ॻाल्हि आहे कंहिं ॾींहं ते लॻी हूंदी, उहा तारीख़ त हूंदी न। तारीख़ हिन जी छा आहे? जेका असांजी तारीख़ आहे, तारीख़ असांजी हीअ रमज़ान शरीफ़ में लॻी, यादि रखिजो। ऐं 17 रमज़ान में लॻी हुई। ऐं हिन जंग खे ॿिए नाले जेको जंग बदर आहे त इन खे ॿिए नाले सां छा सॾियो वेंदो आहे? असांखे इहो बि सुवालु अची सघे थो। त इन हिसाब सां हिन जंग खे यौमुल फुरक़ान बि सॾियो वञे थो। यादि रखिजो। यौमुल फुरक़ान बि जंग बदर खे सॾियो वञे थो, जेका 2 हिजरी में लॻी हुई। ऐं जेको आहे सो बदर जेको आहे सो 93 किलोमीटर मदीने खां जेको आहे सो परे हुयो। मदीने खां 93 किलोमीटर परे हीअ जंग लॻी, जिते 93 किलोमीटर परे बदर जो मैदान हुयो। ऐं बदर जे मैदान में जेका इहा 17 रमज़ान ते लॻी हुई ऐं 2 हिजरी हुई। यौमुल फुरक़ान हिन जंग खे सॾियो वञे थो। हाणे असां अॻियां ॾिसंदासीं। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जे जंग लॻी हुई 2 हिजरी में, त हिन में टोटल असांजा मुस्लमान घणा हुया? जंग बदर में मुस्लमान घणा हुया? मुस्लमान जेके असांजा हुया उहे हुया 313 ॼणा। घणा हुया? 313 ॼणा। हिन जंग में जेके असांजा मुस्लमान हुया उहे 313 ॼणा हुया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे 313 हुया त जंग में जेको सामान हूंदो उहो बि त हूंदो न। फॉर एग्ज़ाम्पल जे असांखे सवाल जे अची वञे त जंग बदर में जेको आहे सो असां वटि सामान कहिड़ा हुया, कहिड़ियूं शयूं हुयूं, त तव्हां यादि रखिजो हिन में 70 असां वटि ऊठ हुया। जंग बदर में 70 असां वटि ऊठ हुया ऐं उन खां पोइ असां वटि 2 घोड़ा हुया। 2 जेको आहे सो घोड़ा हुया। 2 घोड़ा हुया ऐं उन खां पोइ जेके तलवारूं आहिनि 8 तलवारूं हुयूं। 8 जेको आहे सो हिन में असांजूं तलवारूं हुयूं। ठीकु थी वियो। हाणे असांजो 70 घोड़ा बि थी विया हलिया ऐं जेको आहे सो घोड़ा बि थी विया हलिया ऐं 8 जेके आहिनि से तलवारूं थियूं हलियूं ऐं 2 जेके आहिनि से ज़र बि हुया। हाणे ज़र छा आहे? ज़र उन टाइम जो हिकिड़ो हथियार हुयो। इन खे ज़र जे नाले सां ई जेको आहे सो स्टडी में चयो थो वञे। ज़र घणा हुया? इहे 2 हुया। ठीकु थी वियो।
हाणे असां अचूं था जे मुस्लमान 313 हुया त जंग बदर में काफ़र घणा हुया त असां चवंदासीं काफ़र जेके हुया टोटल उहे असांजा काफ़र जेके हुया काफ़र हुया 1000। ठीक थी वियो। हाणे 1000 जेको आहे सो काफ़रनि जो तइदाद हुयो जंग बदर में, तइदाद हुयो जंग बदर में। ठीक थी वियो। हाणे असांजो अचूं था पॉइंट टू पॉइंट असां ॻाल्हियूं कंदा था अचूं। जे विचां विचां चवंदो त मां विचां विचां थी वेंदो हलियो, पर बहितर इहो आहे त असां जेको आहे सो नंबर वाइज़ सीक्वेंस में असां तरतीब कंदासीं जीअं तव्हांखे बि ख़बर पइजी वञे ऐं उन लिहाज़ सां तव्हांखे पॉइंट नोट थींदा वेंदा। बाद में असां ॾिसूं था जेकॾहिं काफ़र 1000 हुया त असांजा जेके मुस्लमान हुया उहे घणा शहीद थिया। असांजा जेके मुस्लमान हुया, मुस्लमान जेके हुया उहे असांजा 14 शहीद थिया। यादि रखिजो जंग बदर में मुस्लमान असांजा 14 शहीद थी विया हलिया। 14 मुस्लमान असांजा शहीद थी विया। काफ़रनि जा कमांडर केरु हुया? काफ़रनि जा जेके कमांडर हुया जेके उन्हनि खे लीड कनि पिया, कमांडर जेके काफ़रनि जा हुया उहे तक़रीबन जेको आहे सो अबू जहल ऐं अबू सुफ़ियान हुयो। यादि रखियो जंग बदर में अबू जहल ऐं अबू सुफ़ियान हुयो। अबू जहल ऐं अबू सुफ़ियान हुयो। सुफ़ियान सॉरी अबू जहल ऐं अबू सुफ़ियान जेको हुयुसि हे ॿ जेके आहिनि से इहे ॿई जेके काफ़रनि जा जेके कमांडर हुया उहे हुया कमांडर। ऐं जेको आहे सो मुस्लमाननि जे लिहाज़ सां अॻुवाण में केरु हुयो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिननि में जीअं असां चवंदा आहियूं सिपा सालार केरु हुयो जंग जो, त उन हिसाब सां असांजे मुस्लमान में केरु हुजे? काफ़रनि में अबू जहल ऐं अबू सुफ़ियान आहे त मुस्लमाननि में त हूंदा न। मुस्लमाननि में केरु? मुस्लमाननि में असांजो जेको आहे सो मुस्लमाननि जो कमांडर मुस्लमाननि जो कमांडर हुयो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया, पाण सगुरा पाण हुया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया। सही आहे। हाणे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में जंग बदर में जेको आहे सो सिपा सालार हुया, या सिपा सालार चओ या तव्हां कमांडर चओ या अॻुवाण चओ, पर इहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण जेको आहे सो सिपा सालार हुया जंग बदर में। हाणे असां अचूं था त मुस्लमाननि जेको आहे सो काफ़रनि खे हीअ जंग जेका हुई सा असां खटी हुई, मुस्लमाननि खटी हुई, त हुन में जेके काफ़र हुया उन्हनि सां असांजो माना कीअं जंग में छा थियो हुयो? त उन में असां जेके मुस्लमान हुया उन्हनि काफ़रनि खे 70 ॼणनि खे क़त्लु कयो हुयो। 70 ॼणनि खे क़त्लु कयनि ऐं 70 ॼणनि खे वरी क़ैद बि करे छॾियनि। पूरा 70 ॼणनि खे वरी छा कयो जो उन्हनि खे क़ैद कयनि। हे हाणे जेको आहे सो छा थींदो? 70 ॼणा हिननि जेको आहे सो क़त्लु कयनि काफ़रनि जा। काफ़र यादि रखिजो काफ़रनि जा। सवालु अची वञे त काफ़र जंग बदर में घणा ॼणा क़ैद थिया? त 70 ॼणा चवंदो। जे सवालु अची वञे त जंग बदर में जेको आहे सो घणा ॼणा क़त्लु करे छॾियनि मुस्लमाननि, त उहो तव्हां चवंदो त 70 ॼणा ई हुया। हाणे असां अचूं था त जेको आहे सो जेके असांजा 14 ॼणा तव्हां हिते ॾिसी सघो था, 14 ॼणा जेके आहे सो मुस्लमान असांजा शहीद थिया हुया। त उन्हनि मुस्लमाननि जेके 14 ॼणा हुया त उहे कीअं हुया? त यादि रखिजो इन में असांजा ॿिनि हिसनि में जेके असांजा साहबी जेके हुया असांजा ॿिनि हिसनि में विरहाया विया आहिनि। हिकिड़ा जेके आहिनि साहबी उहे आहिनि मुहाजिर असहाबी हुया जंग बदर में, ऐं ॿिया जेके हुया उहे हुया अंसारी। ॿिया जेके हुया उहे हुया अंसारी असहाबी हुया। हाणे सुवालु अचे थो मुहाजिर त हुया पर मुहाजिर घणा हुया इहा त ख़बर पवे न। त असांजा जेके जंग बदर में मुहाजिर असहाबी हुया उहे तक़रीबन 82 ॼणा हुया। टोटल 82 ॼणा हुया। हीअ ऑथेंटिक इंफॉर्मेशन आहे, हिन में हिकु माण्हू बि हेॾो न थींदो। ऐं उन खां पोइ जेकॾहिं मुस्लमान 82 हुया त पोइ जेको आहे सो अंसारी घणा हुया? अंसारी जेको हुयोसि उहे 231 ॼणा हुया।
231 ॼणा हुया, 231 ऐं तव्हां जेको आहे सो जेको आहे 82 इहे तव्हां कलेक्ट कंदव, तव्हांखे ख़बर पइजी उन खां पोइ हाणे असां अचूं था त जेके 82 असहाबी हुया इन्हनि मां छह जेके हुया 6 ॼणा सहाबी असांजा हिन मां जेको आहे सो गुज़ारे विया, हिननि खे जेको आहे शहीद थी विया हलिया, ऐं 8 जेके हुयासीं हितां शहीद थी विया हलिया। टोटल थी विया 14 सहाबी हुया, तंहिंमें मुहाजिरनि जा घणा हुया, मुहाजिरनि जा 6 जेके हुयासीं शहीद थी विया हलिया ऐं अंसारियुनि जा 8 शहीद थी विया हलिया। टोटल जेके हुया से 14 जेके हुया उहे शहीद थी विया हलिया मुस्लमाननि जा। हाणे तव्हांखे ख़बर पई सवाल अची वञे अंसारी जेके हुया से घणा शहीद थी विया, उहे 8 थी विया हलिया। बाद में सवाल अची वञे त जेके असहाबी मुहाजिर हुया त उन्हनि जा घणा हुया, त उन्हनि जा 6 ॼणा हुया ऐं टोटल मुहाजिर घणा हुया असहाबी उहे 82 जेके मुहाजिर हुया ऐं अंसारी जेके हुया उहे 231 हुया, यादि रखिजो। हाणे असां अचूं था त जेको आहे सो अबू जहल मके मां लीड कई। हाणे जेको अबू जहल हुयो उहो हिन जंग में शरीक कोन हुयो, यादि रखिजो। जेको अबू जहल हुयो, अबू जहल जेको हुयो उहो हिन जंग में शरीक न हुयो ऐं उहो छाजे कारण शरीक कोन हो त उहो तव्हांखे मां तव्हांखे ॿुधायां थो त अबू जहल जेको हुयो उहो शाम जे तरफ़ वियल हुयो, लीड करण जे कारण शाम जे तरफ़ पंहिंजे वापार जे कारण वियल हुयो। अबू जहल जेको हुयो उहो शाम जे तरफ़ जेको आहे सो शाम जे तरफ़ वापार लाइ वियल हुयो, उन शाम मां जेको आहे सो माना लीड कई हिननि खे काफ़रनि ॾांहुं। हाणे सुवालु अची थो वञे त छा नालो सुरका बिन मालिक जेको हुयो उहो माना शैतान जी सूरत में हिन जंग में आयो। तव्हांखे ख़बर पइजी वञे सुरका बिन मालिक जेको हुयो उहो हिन जंग में दलाली पे कई ऐं शैतान जी सूरत में थी करे आयो सुरका बिन मालिक जे नाले सां। सुरका बिन मालिक जी सूरत में शैतान आयो जंग बदर में, ऐं हीउ जेको शैतान हुयो इन माना उते जेको आहे सो कुटण प्यारो हिकिड़ो हिसाब किताब पे रखियो ऐं जेको आहे सो उन्हनि खे ग़लति अफ़वाहूं पे फैलायूं उते ई जंग बदर में। हाणे असां अचूं था जंग बदर में जेको आहे सो आसमानी इमदाद बि थी। छा थियो? आसमानी इमदाद बि थी। कीअं आसमानी इमदाद थी? जेको आहे सो बरसाति वसी वई ऐं जेको आहे सो इन में फ़रिश्ता आसमान तां नाज़िल थिया ऐं मुस्लमाननि में शरीक थी विया हलिया। उहे फ़रिश्ता जेके हुया 3000 फ़रिश्ता जेके हुया से सूरत में थी विया हलिया। हाणे जेके काफ़र जेके हुया उहे त तक़रीबन माना उन्हनि ॾिठो पिए त मुस्लमान त जेको आहे सो 1000 हिन पोइ एतिरा कीअं थी विया ऐं उन खां पोइ जेको आहे त बरसाति वसी वई ऐं इहा माना हिकिड़ी अलाह जे तरफ़ां हिन जंग में इमदाद थी। हाणे असां ॾिसूं था काफ़रनि जी दिलनि में जेको आहे सो रोब कीअं पैदा थियो जॾहिं इहे 3000 फ़रिश्ता जेके मुस्लमान में गॾु थी विया हलिया आसमान जा मलाइक, त उन सां इन दिलि में रोब पैदा थियो ऐं उहे डिॼी विया। पोइ छा थियो? जेको हज़रत ऐं जेको आहे सो अबू जहल खे अबू जेको आहे सो सुफ़ियान ऐं जेको अबू जहल खे इन में जेको आहे सो जंग कराई। अबू जहल खे हिन में शहीद कयो वियो, क़त्ल कयो वियो। अच्छा, हिन में जेको शाम जे तरफ़ जेको हुयो अबू सुफ़ियान वियल हुयो, सॉरी अबू जहल खे हिन जंग में क़त्ल कयो वियो। सवाल अची वञे अबू जहल माना तमामु वॾे मां वॾो हिकु काफ़र हुयो। सवाल अची वञे अबू जहल कहिड़ी जंग में गुज़ारे वियो? जंग बदर में गुज़ारे वियो। जंग बदर में जेको आहे हिन खे क़त्ल कयो वियो ऐं हिन खे क़त्ल करण वारा केरु हुया? अबू जहल खे क़त्ल करण वारा 2 भाइर हुया, यादि रखिजो। अबू जहल खे क़त्ल करण वारा 2 भाइर हुया। हाणे उन्हनि भाइरनि जो नालो कहिड़ो हुयो? उन्हनि में जेको हिकिड़ो हुयो उहो हुयो मआज़। हिकिड़ो जेको हुयो उहो हुयो मआज़। हिकु माज़ हुयो। ॿिए भाउ जो नालो छा हुयो? ॿिए भाउ जो नालो हुयो माऊज़। ॿिए भाउ जो नालो छा हो? माऊज़। हिकिड़ो माज़, ॿियो माऊज़। हे 2 पाण में भाइर हुया। हिननि गॾिजी करे अबू जहल खे मारियो। यादि रखिजो अबू जहल खे मारण वारा 2 भाइर हुया। हाणे जे माज़ ऐं माऊज़ हिन खे मारियो त कॾहिं कॾहिं हिन जी जेका वालदा उन जो नालो बि माना जेको आहे सो पुछा कयो वेंदा। त यादि रखिजो
अबू माज़ ऐं मऊज़ जी जेको माउ हुई उन जो नालो हुयो सुफ़रा। सुफ़रा जेका हुई उहा माना अबू माज़ ऐं जेको आहे सो मऊज़ जी वालदा हुई। अबू जहल खे मारण वारा 2 भाइर हुया, उन्हनि जी जेका माउ हुई उन्हनि जो नालो हुयो सुफ़रा। हाणे असां अचूं था ईअं ई असां जेको आहे सो अॻियां वधूं था त हाणे मदीने में जॾहिं हिन जो जंग जो जेको पैगाम मोकिलण वारा हुया मुस्लमाननि मां काफ़रनि ॾे जेके पैगाम खणी विया हुया उहे केरु हुया? त उन्हनि में जेको आहे सो तला बिन अब्दुल्ला हुयो। तला सईद बिन ज़ैद। हाणे जेके काफ़र जेके मुस्लमान जेके 2 मुस्लमान हुया जेके पैगाम खणी विया हुया, केॾे खणी विया हुया? काफ़रनि ॾे खणी विया हुया। ऐं उन्हनि में जेको नालो हुयो उहो जंग बदर में जेको आहे सो तला बिन अब्दुल्ला ऐं सईद बिन ज़ैद ऐं तला बिन अब्दुल्ला इहे पैगाम खणी विया हुया काफ़रनि ॾांहुं। ऐं जंग जो मक़ाम कहिड़ो हुयो? हाणे जंग जो मक़ाम जेको हुयो, जॻह जेका हुई जंग जी, उनखे मक़ाम हूरा बि चयो वञे थो। मक़ाम हूरा ठीकु थी वियो। हाणे जेका जॻह जेका हुई मक़ाम हूरा जंहिंखे सॾियो वञे थो। ऐं उन खां पोइ असां ॾिसूं था त हाणे जेको आहे सो मदीने में हाणे जेका जंग थी हुई ज़ाहिरी ॻाल्हि आहे 93 किलोमीटर मदीने खां परे ई। त पोयां इमामत जे कारण हिकु असहाबी मोकिलियो हुयो। उन असहाबी जो नालो छा हो? सवालु अची वञे जंग बदर में जेको आहे सो हिकु असहाबी निमाज़ पढ़णु वियो, उन जो नालो छा हो? त उन जो नालो जेको हुयो उहो हुयो उम्मे मक्तूम जेको हुयो अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम। फुल नालो जेको आहे कंप्लीट अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम। अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम जेको हुयो, ऐं यादि रखिजो हीउ जेको हुयो असहाबी इहो नाबीन हुयो। अब्दुल्ला बिन मक्तूम जेको हुयो इनखे मोकिलियो वियो, केॾांहुं मोकिलियो वियो? मदीने ॾांहुं। मदीने ॾांहुं हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम खे मोकिलियो वियो मदीने ॾांहुं निमाज़ पढ़ण जे कारण, इमामत लाइ। हाणे अचे थो शैतान खे ॿांह मां कंहिं झलियो? सुवाल जेको असांजो पैदा थिए थो उहो जेको शैतान हुयो ग़लति अफ़वाहूं पिए फेराईं, त उनखे ॿांह मां कंहिं झलियो हुयो? त सुरका बिन मालिक जेको हुयो हिते लिखूं था असां शैतान जी सूरत में जेको सुरका बिन मालिक जेको हुयो, उनखे कंहिं झलियो हुयो? उनखे असांजे जेको आहे सो हारिस बिन हशाम। ठीकु थी वियो। जेको शैतान जी सूरत में सुरका बिन मालिक जे रूप में थी करे शैतान आयो, उनखे हारिस बिन हशाम जेको हुयो सो ॿांह मां झलियो हुयो ऐं उहो उते ई डिॼी वियो हलियो। त हिन मूंखे सुञाणे वरितो, पोइ उहो शैतान रूप बदिलाए वरी भॼी वियो हलियो। हाणे असां अचूं था जेके पहिरियां जेके कमांडर हुया, इन में 3 ॼणा थी करे टोलनि जे हिसाब सां इन में असांखे जेको आहे सो हिक ॿिए सां विढ़िया हुया। त पोइ असांजो सुवालु पैदा थिए थो त कीअं विढ़िया हुया ऐं कहिड़ा कहिड़ा हुया? हाणे हिते जेके 3 हुया हज़रत अमीर हमज़ा, हिकु हज़रत अमीर हमज़ा हुयो। हज़रत अमीर हमज़ा सां केरु विढ़ियो हुयो? हज़रत अमीर हमज़ा सां शीबा विढ़ियो हुयो। यादि रखिजो जंग बदर में हज़रत
हज़रत अमीर हमज़ा सां केरु विढ़ियो हुयो त असां चवंदा आहियूं शीबा विढ़ियो हो। उन खां बाद में अचे थो हज़रत अली करमुल्लाह वजह। हज़रत अली करमुल्लाह वजह सां केरु विढ़ियो हुयो त विढ़ियो हुयो वलीद। जंगे बदर में टे जेके हिक ॿिए सां आमो साम्हूं थी करे विढ़िया हुया त उन में हज़रत अमीर हमज़ा सां केरु विढ़ियो हुयो, शीबा विढ़ियो हुयो, ऐं हज़रत अली सां केरु विढ़ियो हुयो, वलीद विढ़ियो हुयो। अञा हिकिड़ो ॿियो हुयो, उन जो नालो हुयो हज़रत अब्दुल्ला, हज़रत उबैद। टियों जेको असांजो अचे थो हज़रत उबैद। हज़रत उबैद सां केरु विढ़ियो हुयो, इन सां विढ़ियो हुयो उत्बा। उत्बा जेको हुयो सो जेको आहे सो हिन सां विढ़ियो हुयो। हाणे टे टोला थी विया हलिया। इन ई जंग में टे टोला विराया विया हुया, जंहिंमें मुहाजिर हुया ऐं मुहाफ़िज़ हुया ऐं ॿिया जेके हुआसीं सामान जमा कंदड़ हुया। जेको जंग में जेको सामान थींदो आहे न उनखे जेको आहे सो महफ़ूज़ करण जेका टे ॼणा हुया। मुजाहिद जेके हुया उहे माण्हू संभालनि पिया ऐं जेके मुहाफ़िज़ हुया उहे महफ़ूज़ पिया कनि, ऐं ॿिया जेके हुया टियों टोलो जेको हुयो उहे सामान बैतुल माल खे जेको आहे सो जमा कनि पिया। ऐं हिन जंग में हिकिड़ो ॿियो पियो जंग बदर में जेको आहे सो जंग बदर खे 14 चंड बि सॼो वञे थो। यादि रखिजो जंग बदर खे उहा कहिड़ी जंग आहे जंहिंखे 14 चंड सॼो थो वञे। जंग बदर जेका आहे उनखे 14 जो चंड बि सॼो थो वञे। चोॾहीं चंड बि जंग बदर खे सॼो थो वञे। ऐं हिन में अबू जहल खे मारण वारा जेको अबू जहल खे मारण खां पोइ खूह में उछलाए वियो। सवालु अची वञे जंग बदर में अबू जहल खे मारण खां पोइ किथे उछलाए वियो? तव्हां चइजो जंग बदर खे जेको आहे खूह में उछलाए वियो। ऐं बदर जेको हुयो बदर में ई हिकिड़ो खूह हुयो जंहिंखे जेको आहे सो इन मारे ऐं उनखे खूह में उछलाए वियो। ऐं जंग बदर में जेको आहे सो जंग बदर जो जेको ज़िक्र आहे उहो क़ुर पाक में बि आयल आहे। सूरह जंग बदर जो जेको आहे सो जंग बदर जो जेको वाक़ियो आहे उहो जेको आहे सो सूरह अनफ़ाल में आयल आहे। सूरह अनफ़ाल में जंग बदर जो वाक़ियो आयल आहे। ठीकु थी वियो। ऐं हिकु जेको घोड़ो हुयो उहो हिकु जेको घोड़ो हुयो हिन में ॿ जेके मूं तव्हांखे घोड़ा लिखाया हुया, घोड़ा जेके असांजा हुया 8 घोड़ा हुया। 8 घोड़नि मां हिकु घोड़ो जेको हुयो सो हज़रत जेको आहे सो हज़रत अली जो हुयो ऐं हज़रत मिक़दार जो बि हुयो। बदर जेको आहे सो खूह जो नालो आहे। बदर जेको आहे खूह जो नालो आहे। बदर जेको आहे खूह जो नालो बदर जेको आहे खूह जो नालो आहे। ठीकु आहे। हाणे हिकु चकर असां रिकॉल करे था वठूं त छा असां पढ़ियो आहे। जंग बदर हुई। जंग बदर जी इब्तिदा कॾहिं थी? 2 हिजरी में इहा जंग बदर लॻी। जंग जो नालो जेको हुयो बदर रखियो वियो। बदर छा आहे? बदर खूह जो नालो आहे। 93 किलोमीटर मदीने खां परे आहे। सही आहे। तारीख़ 17 रमज़ान हुई। यौमुल फुरक़ान इन खे सॼो थो वञे। बाद में असां अचूं था मुस्लमान घणा हुया? मुस्लमान 313 ॼणा हुया। 313 मुस्लमान हुया त 1000 जेको आहे सो काफ़र हुया। 313 मां 70 जेको आहे सो ऊठ हुया ऐं घोड़ा जेके आहे से 8 हुया ऐं तलवारूं ऐं 2 जेके हुए ज़रा हुया। काफ़र 1000 हुया। मुस्लमान असांजा 14 शहीद थी विया हलिया। 8 जेको आहे सो असांजा जेको आहे अंसारी हुया ऐं 6 जेको आहे सो असांजा मुहाजिर हुया। काफ़रनि जो कमांडर केरु हुयो? अबू जहल हुयो ऐं अबू सुफ़ियान हुयो। अबू सुफ़ियान जेको आहे सो शाम जे तरफ़ वियल हुयो ऐं अबू जहल जेको आहे सो उते ई मैदान में हुयो। मुस्लमाननि जो कमांडर सिपा सालार केरु हुयो जंग बदर में? त असां चवंदा आहियूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हुया। 70 काफ़रनि खे असां क़त्ल करे छॾियो हुयो ऐं 70 काफ़रनि खे क़ैद कयो वियो। मुहाजिरनि में जेको आहे सो असां बि जेको आहे 82 मुहाजिर हुया जंग बदर में ऐं 6 तंहिं मां शहीद थी विया हलिया। अंसारी जेके आहिनि से 231 हुया। तंहिं मां 8 ॼणा जेके आहिनि से शहीद थी विया हलिया।
असां बि हिननि मां हाणे जे 82 ऐं 231 तव्हां पाण में प्लस कंदव त छा थींदो 213 थींदा ऐं जेके 8 ऐं जेको आहे सो 6 जेके आहिनि तव्हां पाण में प्लस कंदव त 14 थींदा जेके मां हाईलाइट करे छॾिया आहिनि हीअ तव्हां यादि रखिजो मेन पॉइंट हूंदव। हाणे असांजो अचे थो अबू सुफ़ियान जेको आहे सो इन जंग में शाम जी तरफ़ वापार लाइ वियल हुया। अबू जहल खे हिते क़तलु कयो वियो ऐं जेको आहे क़तलु करण वारा केरु हुया अबू जहल खे क़तलु करण वारा माज़ ऐं मऊज़ हुया जेके सफ़रा जा पुट हुया। ऐं बाद में असांजो अचे थो त सुरका बिन मालिक जे रूप में शैतान जेको आहे सो आयो हो जंहिंखे जेको आहे सो ज़ैद बिन हारिस बिन हशाम जेको आहे ॿाह मां झलियो पोइ हुन सूरत बदिलाए भॼी वियो। ऐं उन खां पोइ असां अचूं था मुस्लमान जेके हुयासीं मुस्लमाननि काफ़रनि ॾांहुं ॿ ॼणा जेके रवाना थिया पैगाम लाइ उन में जेको आहे सो तला बिन अब्दुल्ला हुयो ऐं सईद बिन ज़ैद हुयो। उन खां पोइ जॻह जेका हुई मका में हूरा सॼो थो वञे ऐं अब्दुल्ला बिन उम्मे मखतूम खे मदीने ॾांहुं निमाज़ लाइ मोकिलियो वियो इमामत लाइ ऐं हारिस बिन हशाम जेको आहे शैतान खे ॿाह मां हथ मां झलियो हुयो। उन खां बाद में असांजो हज़रत अमीर हमज़ा जेको हुयो शीबा सां विड़ियो हुयो टे ॼणा थी करे जंग बदर में आया हुया। ऐं बाद में जेको आहे सो हज़रत अली सां वलीद विड़ियो हुयो हज़रत उबैद सां उतबा विड़ियो हुयो। हिन जंग में जंग बदर खे 14 चंड बि सॼो 14 चंड बि बदर जी माना आहे 14 चंड ऐं जंग बदर जो वाक़ियो सूरे अनफाल में बि आयल आहे। क़ुर जी सूरे अनफाल में बि जंग बदर जो आयल आहे। बदर जेको आहे खूह जो नालो आहे छो त हिन खूह में जेको आहे सो अबू जहल खे क़तलु करे माज़ ऐं मऊज़ खूह में उछलायो हुयो। त अॼु जे कारण इहो ई काफ़ी आहे। जंग बदर जो असां 2 हिजरी जो वाक़ियो जेको हुयो उहो डिस्कस कयो आहे ऐं उमेदु कयां थो हीअ तव्हांखे जेको आहे सो नॉलेज तव्हांखे वॾी कमु ईंदी ऐं राइटिंग जो जेको प्रॉब्लम आहे बाक़ी जेको आहे सो कॉन्सेप्ट खे क्लियर कयो इहो ई तव्हांजे कारण वधीक आहे। जज़ाकल्ला दुआनि में यादि करे रखिजो ऐं ॿियो वीडियो में असां इंशाअल्लाह मुलाक़ात कंदासीं।